अस्सलाम वालेकुम सिंध वासियो। मां आहियां तव्हांजो पंहिंजो असद ख़ान कुरैशी। अॼु हिकिड़ी ॻाल्हि तव्हां सां शेयर करणु चाहियां थो। हाला में नेशनल हाईवे ते हिकिड़े दुकान ते वञणु थियो। ख़बर पई त उहो दुकान नूर मेमण हालाई जो आहे ऐं उहो सिंध में ॼातो सुञातो वञे ख़ादिम सकाफ़त जे नाले सां। उन जे दुकान में निमहा जे नाले सां अजरक आहे जेको मुंहं जे दड़े जे प्रिंस खे पातल आहे। उहो हुन जी ईजाद आहे, कंहिंजो? नूर मेमण हालाई जो। अच्छा, दुकान जे अंदरि खादी निमहा जे नाले सां, करोनी निमहा जे नाले सां, डबल घोड़ा बोज़की निमहा जे नाले सां। अच्छा, असांजे औरतुनि जे लाइ कुर्ता कुर्तियूं अजरक सां ठहियल, भर्त भरियल गजनि सां, जेको कुझु तव्हां ॾिसंदव नूर मेमण हालाई जी दुकान में तव्हांखे हर शइ मिलंदी। सच थो चवां। अच्छा, उन खां अलावा खट जेका थींदी आहे जंडरीअ ते ठहियल आहे, उन में ज़रकून जा हीरा, उहा बि निमहा जे नाले सां आहे। बहरहाल हिन शख़्स जो सकाफ़त खाते अञा क़दुरु न कयो आहे। मुंहिंजी उन्हनि खे बि अपील आहे त ख़ुदा रा नूर मेमण हालाई जो क़दुरु कयो। ख़ादिम सकाफ़त आहे। तव्हां सभिनी जी दुआउनि सां असां सभु उन सां गॾु आहियूं। ख़ुदा हाफ़िज़, साथ सलामत सदाई कर।